कराची जो ही गर्मा गर्म ऐं मज़ेदार नाश्तो उन खां गॾु हिन समुंड जा मज़ा असां कीअं वरिता अचो त तव्हांखे अॼोकी वीडियो में ॿुधायां थो। असां पंहिंजो सफ़र सुबुह साण शुरू कयो, जंहिंमें मां पंहिंजे हिकु दोस्त ॾे वियुमि। उन दोस्त खे पाण खां गॾु वठी ऐं बाइक ते निकिरी वियुमि अॻिते ॿिए दोस्त ॾे। अच्छा। उन ॿिए दोस्त जे घर असां वञी रहिया हुआसीं, जंहिं असांखे थोरी लेट कराई उते। उन पंहिंजो दरवाज़ो न पियो खोले, असांजो बोस उन जो इंतज़ारु पियो करे। बोस बि असां गॾु हुयो। बोस असांजो हिकिड़ो दोस्त आहे। इहो सफ़र शुरू कंदे असां बाइक ते वियासीं आयशा मंज़िल में ही कैफ़े भाईजान कैफ़े आहे, उते असां ही पंहिंजो नाश्तो कयो। नाश्ते में असां हलवा पूरी ऑडर कयूं। हलवा पूरियुनि खां गॾु असां ॿियूं बि काफ़ी शयूं ऑडर कयूं। हलवा पूरियूं काफ़ी मज़ेदार हुयूं, पर मूंखे जंहिंजो इंतज़ारु हुयो हो ही चीज़ पराठो। ही चिकन चीज़ पराठो ॾाढो मज़ेदार हुयो। हिन जी तारीफ़ मूं पंहिंजे काफ़ी दोस्तनि खां ॿुधी, पर कॾहिं पाण ट्राए न कयो हो। त मूं वटि चयो त ट्राए ज़रूरु करिणो आहे, पर जॾहिं मूं ट्राए कयो त वाक़ई हिन जो ज़ाइको जेको आहे ॾाढो ई मज़ेदार हुयो। उन खां पोइ असां पंहिंजो नाश्तो वाश्तो करे ऐं पोइ हिते वेठे वेठे हिकु प्लैनिंग कई त हाणे असांखे सी व्यू बि वञिणो आहे। आया त असां सिर्फ़ु नाश्तो करण हुआसीं, पर मौसम ॾिसी दिलि चयो त अॼु समुंड खे बि ॾिसियो हलूं। पोइ हिन समुंड घुमण जे शौक़ में असां निकिरी पियासीं पंहिंजी मंज़िल जी तरफ़। पर इन मंज़िल जे पहुचण में हिकु रुकावट इहा हुई त असांखे रस्तो ख़बर न हुयो। पंहिंजे घर खां समुंड जी तरफ़ वारो रस्तो त ख़बर हुयो, पर हेॾे छो जो असां नाश्तो करण आया हुआसीं ॿिए पासे, हितां खां असांखे समुंड जो रस्तो ख़बर न हुयो। उन करे पोइ असां गूगल मैप्स जो सहारो वरितो। हिते रस्ते में ॾाढियूं ख़ूबसूरत बिल्डिंग्स पियूं अचनि ऐं ॾाढियूं जेको आहे सुठियूं मंज़िलूं पियूं अचनि, जेके असांजे कराची शहर जी रौनक आहिनि। ऐं हिन शहर में ॾाढियूं वॾियूं बिल्डिंग्स बि आहिनि, जेके तव्हां हिन वीडियो में बि ॾिसी सघो था। खोड़ सारियूं वॾियूं बिल्डिंग्स आहिनि, जेके ऑफिसूं आहिनि या त के शॉपिंग मॉल्स आहिनि। पोइ हिते असां 3 तलवार चौरंगी ते पुॻासीं, जिते सिंध यूनिवर्सिटी जो प्रेमी जोड़ो बि असां ॾिठो। पोइ हिन प्रेमी जोड़े खे अलविदा चई ऐं असां वरी दोत तलवार चौरंगी ते वियासीं। दोत तलवार चौरंगी बि ॾाढी ख़ूबसूरत ठहियल आहे ऐं हीअ बि असांजे शहर जी रौनक आहे। हे ॿ मशहूरु चौरंगियूं आहिनि, 3 तलवार ऐं दोत तलवार। जॾहिं तव्हां समुंड ते वेंदव त तव्हां हे ॿई ॾिसंदा ज़रूरु वेंदव। पोइ तव्हां असां हिन शहर जूं ॿियूं बि रौनकूं ॾिसंदे ऐं अॻिते पंहिंजे सफ़र ॾे वञणु लॻासीं। हिन जा रस्ता ऐं रोड बि ॾाढा ख़ूबसूरत आहिनि। हेॾे जॾहिं तव्हां सदर वारी साइड वेंदव त हिते ॾाढा सुठा रोड ठहियल आहिनि। पोइ ही रस्ते में बहरिया आइकन टावर बि आयो, जेको एतिरो वॾो हो जो मथे ॾिसूं पिया त सफ़ा कंध पियो भॼे। हीअ बि ॾाढो ख़ूबसूरत ठहियल हो। इन बिल्डिंग खां गॾु ई अब्दुल्ला शाह गाज़ी रहमतुल्लाह अलैह जो मज़ार बि आहे, जेको कराची ईंदा आहिनि माण्हू ॿाहिरां त ज़रूरु ॾिसंदा आहिनि। असां जीअं मंज़िल जे वेझो पिया वञूं, समुंड ॾिसण जो शौक़ु अञा ई वधंदो पियो वञे। इन चाह में असां पंहिंजा 45 मिंट ज़ाया करे चुकासीं, जेको सफ़र 30 मिंटनि जो। आख़िरकार असां समुंड ते पुॼी वियासीं, जेको ॾाढो ख़ूबसूरत हो। असां क्लिफ्टन वारी साइड खां समुंड ते आयासीं सभ खां पहिरां, ऐं हिते असां पंहिंजे हिननि दोस्तनि खां गॾु वीडियोज़ ठाहियूं पिया वग़ैरह, तस्वीरूं वग़ैरह कढूं पिया ऐं समुंड जा जेको मौसम आहे इंजॉय कयूं पिया। हिते ही डोल्फिन मोन जूं बिल्डिंगूं बि आहिनि, जेके ॾाढियूं ख़ूबसूरत आहिनि। पोइ असां हिते वेही ऐं हिक ॿिए जूं तस्वीरूं कढी हुई ॾिसूं पिया त सही अचनि थियूं या न। हिते ही फैमिलीज़ वग़ैरह आयल हुयूं, इंजॉय कनि पियूं पाण में ऐं पंहिंजो जेको आहे वक़्तु उहो यादगार बणाइनि पियूं। असां बि तस्वीरूं वरितियूं। पोइ हितां असां हलण जो इरादो कयो ऐं ॿी जॻह ते वञण जो इरादो कयो, छो जो हिते पथर वग़ैरह ॾाढा हुआ ऐं हिन क्लिफ्टन वारी साइड कचिरो घणो थी वियो आहे। असां वरी क्लिफ्टन वारी साइड खां निकिरी ऐं चंकी मंकी वारी साइड वञणु लॻासीं, जिते रस्ते में असांखे ही ख़ूबसूरत डोल्फिन मॉल्स जूं जेके बिल्डिंग्स आहिनि उहे बि ॾिसण जूं मिलियूं। इहे ॾाढियूं ई बहितरीनु ठहियल आहिनि, शीशे वारियूं बिल्डिंग्स आहिनि। ऐं हितां सफ़र पंहिंजो अॻिते जारी रखंदे चंकी मंकी वारी साइड वञणु लॻासीं, जिते समुंड जेको आहे थोरो साफ़ु आहे। क्लिफ्टन जेको आहे कचिरो थी वियो आहे पूरो, हिते सफ़ाई वफ़ाई जो को निज़ाम न हुयो। हिते डिफेंस वारी साइड जेको आहे उहा हिन रोड ते हवा बि ॾाढी तेज़ हली रही हुई, जेकी बाइक हलाइण में थोरी ॾुखियाई बि करे पई, पर पोइ बि असां हलाए ऐं पंहिंजी मंज़िल ते पुॻासीं, जिते ही कश्ती वारी जेको आहे होटल बि आहे। अगरि तव्हां चंकी मंकी ईंदव त इहा ज़रूरु ॾिसंदो। पोइ असां हिते पंहिंजो वीडियो ठाहे जल्दी समुंड ॾे हलणु लॻासीं, छो जो समुंड हितां रोड खां थोरो चङो अॻिते आहे। पोइ तव्हांखे पंधु हली वञिणो पवंदो ऐं थोरी ॾुखियाई थिए पई, छो जो रेगिस्तानी वारी मटी जीअं रेगिस्ताननि में हूंदी आहे, उहा पार कंदे असां समुंड में वञी बीठासीं ऐं हिते पंहिंजियूं तस्वीरूं ऐं वीडियोज़ वग़ैरह ठाहिणु लॻासीं। हिते हिन पासे समुंड ॾाढो साफ़ु हुयो ऐं शोलियूं जेको आहे ॾाढो तेज़ अची रहियूं हुयूं। ऐं हवा बि काफ़ी तेज़ हली रही हुई। ॿियो मां हिकु शइ नोट कई आहे त असां जॾहिं बि सी व्यू ते ईंदा आहियूं या समुंड वारे पासे ईंदा आहियूं, हिते कॾहिं बि उस न आहे हूंदी। हिते हमेशह ककर ई हूंदा आहिनि ऐं छांव ई हूंदी आहे, उस सफ़ा घटि हूंदी आहे। हिते 1 खां 2 कलाक घुमंदे फिरंदे समुंड जा ही हसीन नज़ारा ॾिठासीं ऐं ॾाढो इंजॉय कयोसीं। आख़िर असां हिन समुंड जी लहरुनि खे पंहिंजी मोबाइल जी कैमरा में क़ैद करे ऐं समुंड खे अलविदा कयोसीं। समुंड खे मोकिलाए ऐं असां वरी वापसीअ जो सफ़र शुरू करे छॾियो।
वापसी जो सफ़र असां विचां डिफेंस वारी साइड तां शुरू कयो, जिथे नई खूबसूरत बंगला बल्कि महांगियूं महांगियूं गाॾियूं बि आहिनि जेके असांखे बि पंहिंजे सफ़र में पिणु नज़र आयूं। ॿियो अल्लाह पाक जो शुक्र अदा कंदासीं त असांखे ट्रैफिक वारनि किथे बि न रोकियो, छो जो न ई असां वटि कागज़ आहे न ई असां वटि गाॾीअ जी का ॿी शइ हुई। दोस्तों अगर तव्हां कराची में रहो था त तव्हां समुंड त ज़रूरु ॾिठो हूंदो, पर अगर तव्हां किथां बि ॿी साइड खां कराची अचो था त समुंड खे ज़रूरु ॾिसजो ऐं हितां जूं ॿियूं बि खोड़ सारियूं मशहूरु जॻहियूं ज़रूरु घुमजो। क्यों नहीं दोस्तों, हिन सफ़र खां गॾु ही वीडियो बि असां हिते ख़तमु कयूं था। असांजी वीडियो तव्हांखे कीअं लॻी कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो ऐं असांखे अञा कहिड़ियूं बहितरियूं हिन वीडियो में करणु खपनि। ॿियो असांखे तव्हां फॉलो ज़रूरु कजो, छो जो अॻियूं वीडियो बि असां ॾाढी बहितरीनु खणी ईंदासीं। अल्लाह हाफ़िज़।